तुझे मुझे विच में एडा वडा इख्तिलाफ कोना जो तो खणी एडो वडो कदम खयो आ। वीर सां गजी मुझी इज्जत ते झंडा उछलाण वारा तहां, सतराजी में बदनाम करण वारो तू आहीं। अञा पुछींदो तो मां छा न कयो आ। मुझे दुश्मन खे मुझी औताक तां छडाए वञण वारो तू आहीं। अञा चईंदो तो तुंहिंजी का बि चुरत न आहे। ओॾे त मुंहिंजो पाप पलान थिए थो दरिया खान। मीर जी मदद मूं अकेले कोन कई आ, सिजावल खान बहो। पो तू बुधाए तो उनखे छा कयो आ? तू छा तो समझी तो मां सिजावल के पक्ष करे चन न को तो खां पो नंबर उन जो आ ओ को मुंहिंजी पुफी जो पुट थोरे जो मां पक्ष कंदो सांस। बोल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे त पोइ तो सिंधुअ खे छो अगवा कयो आहे? दरिया खान इज्जत जे बदिले इज्जत तो मीर सां गजी मुंहिंजी न्याणीअ खे अगवा कयो ऐं मां तुंहिंजी सोट खे सरियाम अगवा कयो आहे। बाल तुंहिंजे इन कदम खणण जो अंजाम ॾाढो भयानक निकिरंदो। मां पंहिंजे सिर सां खफन ॿधी छॾियो आहे, पोइ अंजाम जो मूंखे छो थो धमकी ॾी? तुंहिंजो दिमाग़ त सही आहे, आख़िर तूं चाहीं छा थो? बदनामी। जेतिरो तूं मीर सां गॾिजी मुंहिंजी बदनामी कई आहे ओतिरो ई मां तोखे बदनाम कंदुसि। यासीन मूंखे त इहा ख़बर ई कोन त बहावल दरिया खान जे ख़िलाफ़ एॾो सख़्त कदम खणो। बहावल हर माण्हूअ खे दुश्मन सम्झे थो जंहिं मीर सां साथ ॾिनो आहे। मूसा बहावल वंगारिन खे बि पंहिंजो दुश्मन सम्झण लॻो आहे। बहावल उन्हनि माण्हुनि खे दुश्मन सम्झे थो त बहावल जो वॾे में वॾो दुश्मन सजावल आहे। यासीन चाचा बहावल पहिरें नंबर जो बेवकूफ़ माण्हू आहे। हू कंहिंखां बि कोन थो मुड़े। जेकॾहिं सजावल खान चाचा बहावल जे साम्हूं अची वियो न त उनखे बि लेटाईंदे देरि कोन कंदो। मूसा हिकु तूं ई आहीं जेको बहावल खे थधो करे सघीं थो। सोडल मां चाचा बहावल खे सम्झाइण जी पूरी कोशिश कंदुसि। कोशिश न मूसा, इहो तुंहिंजे मथां भार आहे। असांखे छोकिरी आज़ाद कराए दे। बहावल जे न उन छोकिरी खे आज़ाद न कयो त मसलो वञी खूननि ताईं पहुचंदो। यासीन जेकॾहिं इहा सोच चाचा बहावल खे हुजे हा त तूं छा थो सम्झी? हू छोकिरी खे अगवा करे हा कॾहिं ॿुधाए? मूसा बहावल खे वरगड़ण वारो इहो कमीणो भक्त आहे। मूंखे सभु ख़बर आहे सोडल। जेसीं ताईं चाचा बहावल सां गॾु भक्त आहे तेसि ताईं चाचा बहावल खे सुकून सां वेहण कोन ॾींदो। ऐं चाचा बहावल खे माराइण जो प्लान हिन ये भक्त जो आहे। छा तूं छोकिरीअ खे छॾाइण जी कोशिश न कंदी? यासीन मां त पूरी पंहिंजे हिसाब सां कोशिश कंदुसि। अॼु ई वञी चाचा बहावल सां मिलां। हुन जेके न मूंखे अहवाल ॾिना तव्हां सां अची कंदुसि। दरिया खान जी सौट अगवा थी वई आहे। हे मसलो वॾो वधी वियो आहे। खून थियण में देर न लॻंदी। बचर बहावल सभिनी जे लाइ खतरो बणबो थो वञे। हा इखलाक, तॾहिं त तोखे चवां थो त असांखे कुझु ॾींहं पासीरो रहणो पवंदो। बख्शल तू पासीरो थी त भली थी, पर असां संग जो साथ ॾींदासीं। साथ ॾींदव त मरंदव। जे घर में लिकेटासीं न तॾहिं बि मौत कान छॾींदी। मरणो त हिकु ॾींहुं आहे, पर काइरण वारी मौत छो मरूं? मां तव्हां सां गॾु आहियां। जेकॾहिं तव्हांखे एतिरो मरण जो शौक़ु आहे न त मां छा थो करे सघां? दरिया खान असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया। वञी चङा मटा वञी गॾु करे अच। दरिया खान जी ॻाल्हियूं नथो करण चाहीं न कर। जे जहिड़ो करण चाहीं थो जहिड़ो कर। मां पाण चवां थो तूं मुंहिंजे गाटे में पव। मां ॻाल्हियूं करण तोसां आयो आहियां ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुध। अगरि जे ॻाल्हियुनि में मां मयारी थियुसि त मां ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। हाणे या दाह खणी चङे मुड़ुस सिजावल ॾे वञ, पोइ हुनखे विच में विहार, पोइ ई ॻाल्हियूं थींदियूं। बाल इहो तवारो ज़िद फुज़ूल आहे। मूंखे जेको ॻाल्हाइणो हो मां ॻाल्हाए चुकुसि दरिया खान। अञा बि तोखे ॻाल्हियुनि जो घणो ज़ोर आहे त वञ सिजावल खान खे वठ, ॻोठ जा 4 चङा गॾु कर, पोइ तोसां ॻाल्हियूं थींदियूं।
पूरी संगत ऐं 70 राजी में थींदियूं ॻाल्हियूं पोइ तोखे छोकिरी मिलंदी। हल भक्त। असांजी पाण में का एॾी वॾी दुश्मनी कोन्हे का, पोइ ही एॾी विथी छो? असांजो हिकिड़ो ई दुश्मन आहे, सजावल, जंहिंखे तूं बि मारणु चाहीं थो ऐं मां बि मारणु चाहियां थो। पोइ छो न पाण ॿई गॾिजी हुनखे मारियूं। नवाब खान, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मां पाण शेर अली इन सिजावल खे मारणु चाहियां थो, बिल्कुलु मारणु चाहियां थो, पर इन कम में मूंखे तुंहिंजे साथ जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। मां सम्झां थो तूं कमज़ोर न आहीं जो तोखे कंहिं ॿिए सहारे जी ज़रूरत महसूस थी, पर मां चाहियां थो त इहो कमु ॿई गॾिजी कयां, जे पंहिंजा पलांद पूरा थियनि। छा तूं सजावल खां पलांद करण जो आङे भाईवार मूंखे न बनाइणु चाहींदी? ठीकु आहे, जेकॾहिं तूं सिजावल खे माराइणु चाहीं थो त पोइ तूं मूंसां मिली, ॿई मिली करे इन सिजावल खे दुफ़ करे सघूं। इन करे तोखे मूंसां मिलणो पवंदो हर हाल में। हाणे नवाब खान मूंखे ॿुधायो त असां ॿिन्ही खे गॾिजी छा करणो पवंदो। शेरली सजावल खे कीअं मारजे इन ते तव्हां बि सोचो, मां बि सोचां। तव्हां सुभाणे मुंहिंजी ओताक ते अचो त सजावल खे मारण जो गॾिजी मनसूबो जोड़ियो। मूंखे उमेद आहे त तव्हां ज़रूर ईंदा। वॾो चालाक आहे, कांव खां बि वधीक ख़तरनाक चालाक। मूं माण्हू ॾिठा पर नवाब खान जहिड़ो चालाक बिगड़ाऊ न ॾिठो। भली ठीकु आहे, इन बारे में बि सोचूं। हिकु तरफ़ शेर अली गॾु कंदो त ॿिए तरफ़ वरी बहावल खान कॾहिं बि सुकून सां कोन वेहंदो। ऐं हिननि ॿिन्ही जी दुश्मनी जो फ़ाइदो वरी नवाब खान खणंदो। इन करे त चवां थो त अखियूं खोले घुमंदा कयो, का बि लापरवाही बर्दाश्त न कंदुसि। असां बि हर वक़्तु होशियार आहियूं बाबा साईं। बाबा साईं, ॿिया त लिकी छिपी वार पिया कनि, पर शेर अली त सिधी रस्ता रोक पियो करे, उनजो छा कंदासीं? शेर अली खे सम्झाए आयो आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजे सम्झाइण खां पोइ बि हू नथो सम्झे त इन शेर अली सां बि कंदासीं हिकु हिकु। बाबा साईं, मां त चवां थो ॿियनि खे छॾे पहिरियों शेर अली खे सड़को ॾिजे। करियो जेकॾहिं असां कंहिं ॿिए दुश्मननि खे पंहिंजी पक ॾेखारी उहे मुड़ी बि वेंदा, पर हे ढगो असांजे कंध में पवंदो। सुञाणांसि थो मां, मोए माराए खां सवा ताईं मुड़ंदो कोन। इहा दुश्मनी नंढड़ी दुश्मनी न आहे, खूननि ताईं हली वेंदी। बाबा साईं, पर शेर अली त इहो चाहे थो। हा बाबा साईं, जेसि ताईं शेर अली खून न कराईंदो न तेसि ताईं मुड़ंदो कोन। बाबा साईं, बहितर त ईअं थींदो शेर अली खे पुलिस में हथ ॼाराए 2-3 साल सज़ा ॼाराए छॾियोसि। जेकॾहिं न मुड़ियो न त पोइ ईअं ई करिणो पवंदो। सूबेदार असद त उहो हिते अची वियो आहे ऐं हाणे उहो ईअं ई कंदो जीअं मां चाहींदुसि। जेकॾहिं शेर अली पोइ बि न मुड़ियो न त पोइ हुनजे पोयां सूबेदार असद खे बचे छॾींदुसि। छोकिरी मानी खा। हिन कैद में छा मूंखे मानी वणंदी? कहिड़ी तूं कैद में? कहिड़ा तोखे जंजीर लॻल आहिनि? माठ मिठी सां मानी खा, क्रोध छॾ। ईअं कंदीअ न सुख जो साह कान खणंदीअ। मूंखे इहो ॿुधायो त मूंखे घणा ॾींहं हिन कैद में रखंदो? तुर जी इज़त जो जनाज़ो 70 राजी में न कढियुमि न, तेसे ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। जेकॾहिं तव्हांजी दुश्मनी दरिया खान सां आहे त उन सां वञी निभायो न। मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? जॾहिं हुननि जी दुश्मनी हिन बहावल सां हुई, पोइ हुननि
मुंहिंजी न्याणी में हथ छो विधा? उनखे ज़बरदस्ती अगवा कयो वियो ऐं ॾाठ मुड़सी सां हुन ते निकाह पढ़ियो वियो। इहो कमु त दरिया ख़ान नाहे कयो, उहो पलान तव्हां दरिया ख़ान खां छो था वठो? छोकिरी तूं सम्झी छो नथी? दरिया ख़ान मीर जो साखारी आहे, हुन सां सलाह आहे। मां हुन हर माण्हूअ खां पंहिंजो पलांद वठंदुसि जंहिं माण्हू मुंहिंजी इज़त खे बदनाम कयो आहे। कंहिंखे बि बख़्श न कंदुसि। जंहिंजी छुरायत मां तवारे दरिया ख़ान खां करे चुको। हिननि मर्दनि जी दुश्मनीअ में सज़ा असां औरतुनि खे ई मिलंदी आहे। मालिक साईं, तूं मुंहिंजे मथां रहम कजां। वक़्तु मूं ख़बर ॿुधी आहे वो कूड़ी आहे सची। तव्हां दरिया ख़ान सोटे अगवा कयो आहे छा? इहा ॻाल्हि सही ॿुधी आहे तो गुलण। वो देर छा जी आहे वक़्तु? जीअं मीर तुंहिंजी सोट राणी खे अगवा करे निकाह कयो आयो न, पोइ तूं बि ईअं ई दरिया ख़ानी सोट सां निकाह करे छॾ। गुलण इहा सलाह तो मूंखे सुठी ॾिनी आहे, पर मां चाहियां थो इहा ई सलाह चाचे बहावल खे ॾे। जेकॾहिं उहो इन ॻाल्हि ते राज़ी थी थो वञे त मां इन इहे छोरीअ सां निकाह करण लाइ तयारु आहियां। वक़्तु जे बहावल अॼु ई हुनजे दिमाग़ में इंतकाम जी बाहि ॿारे थो चयां जजड़ सफ़ा। जेकॾहिं इन कम में कामयाब थी वञी थो न गुलण, त मिठाई तोखे मां खाराईंदुसि। वक़्तु बहावल खे राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। तूं रुगो मिठाई जो बंदोबस्तु कर, छो जो गुलण जी चाल नाहे को मिसाल। गुलण इहा मिठाई तोखे मां राति ई खाराए छॾींदुसि। पहिरियां इहा ॻाल्हि चाचा बहावल जे कननि में विहा। चाचा, मूं लाइ त हिन माई बेगुल अज़हार करे छॾियो आहे। हाणे त हिन जा मकर बि शुरू थी विया। छोकिरी, इहो तुंहिंजे लाइ कुझु ॾींहंनि जो आज़ार थियो आहे। मूंसां त इहो आज़ार सालनि खां हलंदो थो अचे। मां बि हिन मां ख़ुशि न आहियां। भॼण जी घणी कोशिशि कयां थो, पर निकिरे ई नथी। ख़बर अथव चाचा, कल्ह बि हिन मूसा जे साम्हूं मकर करे मूंखे ॾोही करे छॾियो। अॼु राति वरी प्रोग्राम अथसि मकर करण जो। परेशान न थी, अधी भली केतिरा बि मकर छो न करे। मूसा अधी जे मकरनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। चाचा, जेसी ताईं ही घर मां न निकिरंदी न, तूं ऐं मां हिन घर में सुकून सां कोन रही सघंदासीं। इन करे चवां थी, चाचा को अहिड़ो चक्कर हलाए जे मूसा हिन खे घर मां तड़े कढे। जे इहा ॻाल्हि आहे न, राति मां अहिड़ो ड्रामो कंदुसि जो मूसा हिन खे तड़े कढंदो। तूं वेठी ॾिसजां, बसि इन कम में थोरो तूं मुंहिंजो साथ ॾिजां। हा चाचा, मां तुंहिंजो पूरो पूरो साथ ॾींदसि। हाणे तूं वेही तमाशो ॾिसजां त राति मां छा थो कयां। जेकॾहिं असांखे हिन घर में ख़ुशि रहणो आहे न, त हिन खे घर मां कढणो पवंदो। मां चई त ॻाल्हि सही थी, पर मूंखे दिलि सां दुआ कोन थी लॻे त इहा बेगुल भला हितां निकिरंदी। मूंसां मूंखे इहा ख़बर कान हुई त तूं दरिया ख़ान जी वकालत पेश कंदे हिते। जे तोखे दरिया ख़ान जी हिते वकालत करणी आहे न, पोइ हिन घर में तोखे का बि इजाज़त अचण जी नाहे। मूसा तूं पहिरियां मीर जी वकालत कई, उहो मीर असांजी ॻीचीअ में पइजी वियो। हाणे हलियो ई दरिया ख़ान जी वकालत करण। मां हिते कंहिंजी वकालत करण कोन आयो आहियां। वक़्तु चाचा बहावल ई तोखे इहो ॿुधाइण आयो आहे, जेको तव्हां ॿिन्ही गॾिजी कदम खयो आहे न, इहो रस्तो खूननि तरफ़ थो वञे। छा तव्हां खून कराइण था चाहियो? हा मूसा, मां खून करण चाहियां थो। मूं में जेतिरो सब्र हो, उहो सब्र ख़तम थी वियो। हाणे मां रुगो पलांत कंदुसि। चाचा बहावल, हिकु ॻाल्हि त ॿुधाए, दरिया ख़ान तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो तूं हुन सां पलांत जी ॻाल्हि पियो करीं? जंहिं बि मीर जो साथ ॾिनो आहे न, समझो उहो मुंहिंजो अज़ली दुश्मन आहे। तूं कंहिंसां विड़ी कंहिंसां विड़ंदे, पोइ सजावल सां बि जहिड़ो वारींदे? बख़्श त हुनखे बि न आहे करणो। चाचा बहावल, जंहिं सजावल खे नवाब बि कोन झुकाए सघियो, तूं छा हुन सां जहिड़ो कंदे? जो ताक़त रखे थो न, भली रखे। मारे विझंदो न, मारे विझे, कोन थो टिजां। न वरी चूड़ियूं असां पातियूं आहिनि। चाचा बहावल, तूं तबाहीअ जे तरफ़ वञी पियो। मुड़, खुदा जे वास्ते हे मां तोखे हथ थो ॿधां, मुड़। जॾहिं मुंहिंजो घर बर्बाद थी चुको आहे,
हिनमहिल जॾहिं मां ॿियनि जो घर बर्बाद करण थो चाहियां त तव्हांखे तकलीफ़ छो थी थिए? ॾिस माई बचुल, मां त तुंहिंजी ॾाढी इज़त कंदी आहियां, तोखे ख़बर आहे, पर तो वारी भेण मूंखे असली ॾाढो तपायो आहे, मूंखे बेज़ार करे छॾियो अथई। छा कयो अथई? राति ॾींहं मूंसां जा कन थी भरे मुंहिंजे खिलाफ़, मूंखे हुन घर मां कढण थी चाहे। मूं वारी भेण ग़लत न हूंदी, तूं आहे ई अहिड़ी। मां त चवां थी मूंसां जा कन छो थी भरे, उनखे डंडो खणी हथ में ॾे, तोखे सटका करे। हा ॿियो तो मां मूंखे कहिड़ी चङाईअ जी उम्मीद हूंदी? चङाई ऐं तोसां पहिरियों पंहिंजा पेर सिधा करे, पोइ मुंहिंजी भेण तोसां ग़लत हले न मूंखे अची चइजांइ। हा मुंहिंजा पेर सिधा न आहिनि, बाक़ी तुंहिंजा ऐं तुंहिंजी भेण जा वॾा पेर सिधा आहिनि, ॿई वॾियूं सुधरियल आहियो, मुंडीअ ते टिक। मां चवां थी मुंहिंजे घर में भी मूंसां टिकड़ो न कर, न त ॾियां न वरी सींध वारो डंडो। हा साईं, तूं मूंखे मगज़ वारो डंडो हणंदी, बाक़ी मां चुपड़ी करे मां सुम्हड़ी थी बीह रहंदमि कि तो मुंहिंजे भाउ सालूअ जो मथो ख़राब कयो आहे, मुंहिंजो न करे सघंदी आहियां। बेगुल खां बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि, तूं सम्झे छा थी? जेकॾहिं मूंखे डंडो उलारींदी त मां त असली बाहि कढंदीसांइ। निकुर हाणे निकुर। हा मां मूंसां खां मिली चवांसि थी त इहो मुंहिंजे भेण जो घर थी फिटाए। वञी खट जे तरे में पव मुई किरड़ी, बेगुल खां बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि। कहिड़ी बला मुंहिंजे मथे में लॻी आहे, दिमाग़ खणी ख़राब कयो अथव। पुट दरिया खान, मूंखे ख़बर हुई त बहावल होश में न आहे, हू कॾहिं बि सिंधु खे वापसि कोन कंदो। मूंसां बहावल सां ॻाल्हाइण वियो आहे ऐं थी सघे हुनखे ज़िद तां लाहे। न उस्ताद, बहाल असां सां कॾहिं बि न ठहंदो। हाणे फ़ैसिलो हथियारनि जे ज़ोर सां थींदो। पुट दरिया खान, एतिरो जल्दी को सख़्त कदम खणी ॻाल्हियुनि जी वाट खे बंदि न कर। चाचा, केरु असांजे विच ते फ़ैसिलो कंदो? बहाल ख़ान कॾहिं बि असां सां न ठहंदो। न वरी ॿियो को अहिड़ो माण्हू मूंखे सम्झ में थो अचे जेको असांजे विच में ॻाल्हियूं कराए। नवाब खान तव्हां ॿिन्ही जे विच में ॻाल्हियूं कराए सघे थो। चाचा, इहा बाहि ॿारियल ई नवाब खान जी आहे। जंहिं हुनखे सलाह ॾिनी हूंदी न, उहो वक़्त ई आहे जंहिंजे लाइ ही मसइला असां सां थिया आहिनि। वक़्त नवाब खान जो ख़ासि चमचो आहे ऐं नवाब खान वक़्त खे इस्तेमाल पियो थो करे। हाणे तूं ॿुधाए चाचा, त मां वञी चोर खे चवां त अदालत तूं लॻाए? पुट दरिया खान, का त वाट हूंदी न नेठ। चाचा, हिकु ई वाट आहे, उहो आहे हथियार। जेसि ताईं उहो न हलंदो न, सोट सिंधु वापसि न ईंदी। तूं छा थो सम्झी उहो सिंधुअ खे नुक़सान कोन पहुचाईंदा? वरियो जांच कराईंदासीं त सोट सिंधुअ खे किथे रखियो अथनि। उन खां पोइ वञी बहाल खान जे सिधो सीने ते बंदूक रखंदासीं। चाचा, तुंहिंजो असुल ॾोहारी कॾहिं सिजावल खान मीर खे तुंहिंजे साम्हूं बीहारियो हो न, त पोइ उते मीर खे गोली हणी पूरो करे छॾियो न। जॾहिं उते तो पंहिंजी न्याणी जो घर बर्बाद न कयो, त पोइ हाणे ॿियनि जे घरनि खे बर्बाद करण जूं ॻाल्हियूं छो पियो कयो? मां मीर खे बख़्श नाहे कयो, बाक़ी हुन सां जेके रिश्ता आहिनि हमेशह लाइ ख़तम करे छॾिया। इहो न सोच मूसा त को मीर खे असां छॾे ॾींदासीं। वक़्तु अचण ते ज़रूरु पूरो कंदासीं। मीर ई तव्हांजे मसइले जे विच में मां नथो अचणु चाहियां। मां चाहियां थो त तव्हां मुंहिंजी इज़त कयो ऐं छोकिरीअ खे आज़ादु कयो। तो लाइ लख इज़त आहे मूसा, पर छोकिरी खे आज़ादु न अॼु कयां न सुभाणे कयां। चाचा बहावल, इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। हा मूसा, इहो ई मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो। जॾहिं तो में मुंहिंजी का बि उमेद न आहे त पोइ मूं में बि का उमेद न रखिजो चाचा। मां त तो मां पहिरीं उमेदियूं ख़तमु करे छॾियूं, मतलब वरी कहिड़ी तो मां उमेद रखंदुसि। ठीकु आहे चाचा बहावल, पोइ अलाह वारे वक़्तु अचण ते सभु ख़बर पइजी। ऐं हा मूसा, दरिया खान खे न्यापो ॾेई छॾिजां त हुनजी सोट सां तमामु जल्द निकाह करण वारो आहियां। तव्हां तबाहीअ जे तरफ़ वञो था, नाहक रतवा ऐं बेगुनाहनि जा खून थींदा। जेके बि खून थींदा न मूसा, उहे हिन बहावल जे खाते में। तूं आज़ादु।
बावल वॾे गंद ते लही आयो आहे। इहो जेसीं ताईं माण्हू न मराईंदो न कॾहिं बि न मणंदो। राणी खे मां घरां वठी ऐं हिन सॼे मामले में दरिया खान मुंहिंजी का बि मदद न कई। पर मूंखे सम्झ में नथो अचे त चाचा बावल दरिया खान खां कहिड़ो पलांद पियो करे। मीर ॻाल्हियुनि खां हिकु ॾींहुं अॻु में बहावल खान असांखे ॿधी छॾियो ऐं असांखे छॾाइण वारो दरिया खान आहे। इहा कावड़ बि बहावल खान खे आहे। चाचा बावल वॾो ज़िद्दी आहे। वो ज़िद तां कॾहिं बि कोन जेतिरो ज़िद्दी आहे न ओतिरो ई वरी बेवकूफ़ आहे। इहो गंद ज़रूर कंदो। मीर तुंहिंजो छा अंदाज़ो आहे बावल छोकिरी खे अगवा छो कयो आहे? सुडल जेसीं ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे न ओतिरो मूंखे सम्झ में इहो थो अचे त चाचा बहावल हिन छोकिरी जो वक़्त सां ज़ोरी निकाह कराए पंहिंजो पलांद वठण थो चाहे। मीर जेकॾहिं बहावल ऐं वक़्त इहो क़दम खणनि था न पोइ दरिया खान कॾहिं कोन मुड़ंदो। हा नज़ीर हाणे जेसीं ताईं खून न थींदा माण्हू न मरंदा तेसीं ताईं ठापुर न थींदा। चाचा बहावल जे पोयां वक़्त बीठल आहे ऐं वक़्त जे मथां नवाब खान जो हथ आहे ऐं जेके समूरियूं चालू आहिनि सभु नवाब खान जो आहे। नवाब खान असां सभिनी खे विड़ाए पाण में तबाह करणु थो चाहे। तबाह सुडल तव्हांखे हिकु कमु करणो। मीर हुकुम कर असांखे छा करणो पवंदो? सुडल मूंखे ख़बर आहे त मूंसां मिलणु नथो चाहे पर तव्हां ॿई कीअं बि करे मूसा खे मूं ॾांहुं वठी अचो। मूसा खे वठी ईंदो त पोइ सोचंदासीं छा करणो आहे हिन मसइले खे कीअं हल करणो आहे। यासीन मूंखे जेको ज़ोर लाइणो हो न मूं चाचा बहावल जे अॻियां ज़ोर लाथो। हुन खां वधीक मूंखे का उमेद ई नज़र कोन पई अचे। त मां छा ॻाल्हायांसि? मूंसां तुंहिंजे ॻाल्हियुनि में साफ़ ज़ाहिर आहे हाणे जहिड़े खां सवा ॿी का बि वाट ज़ाहिर न आहे। यासीन जहिड़ो कजे त उहो कंहिंसां कजे पंहिंजे पेर मां लाहे मुंहं में त कोन हणबो न। छा इहा ॻाल्हि बहावल खे सम्झ में नथी अचे? यासीन इहे समूरियूं हरकतूं नवाब खान ऐं वक़्त इहो गिदड़ वरी नवाब जो ख़ासि माण्हू। पर इहा ॻाल्हि साईं चाचा बहावल खे सम्झ में ई कोन थी अचे। मूंसां असांखे पूरी उमेद हुई त तूं इन मसइले खे ॻाल्हियुनि सां हल करे ॾींदे। न यासीन तूं दरिया खान खे ॿुधाए छॾ चाचो बहावल मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधाए। ठीकु आहे मूसा मां दरिया खान खे नियापो ॾेई छॾींदुसि। ऐं हा हिकु ॿी ॻाल्हि बहावल हिकु धमकी बि ॾिनी आहे त हू सिंधूअ जो निकाह वक़्त सां पियो करे। मूसा तूं छा थो सम्झी त बहावल इहो क़दम खणंदो ऐं दरिया खान वक़्त खे ज़िंदा छॾे ॾींदो? तॾहिं त मूं तोखे ॿुधायो यासीन चाचा बहावल हाणे रत जी रांदि पियो रचाए। हाणे इहा बारूद जी बाहि अहिड़ो त भड़को ॾेई उथंदी जो वेढ़नि जा वेढ़ा वीरान करे छॾींदी। छोकरी मां तुंहिंजे लाइ सुहिणो सेबतो घोट वठी आहियां। तोखे इहो घोट क़बूल अथई? तूं इहो ज़ुल्म मूंसां नथो करे सघीं। मां सभु कुझु करे सघां थो। तूं मूं मां रहम जी का बि उमेद न समझ। आखिर तूं एतिरो संगदिल छो बणिजी वियो आहीं? मूंखे संगदिल बनाइण वारा बाक़ी करण वारा तुंहिंजा पंहिंजा ई आहिनि। वक़्त तूं ॿुधा ये छोकरी तोखे क़बूल आहे या न आहे? चाचा ये छोकरी त तमामु ख़ूबसूरत आहे। जेकॾहिं तव्हां पलांद में कंहिं बि अंधी ॿोड़ी मूंगीअ सां शादी कराईंदो न त बि मूंखे क़बूल आहे चाचा। वक़्त तुंहिंजी हिकिड़ी शादी न तुंहिंजूं ॿ शादियूं कराईंदुसि। ॿ शादियूं? तुंहिंजी पहिरीं शादी हिन छोकरी सां कराईंदुसि। तुंहिंजी ॿी शादी सिजावल खान वॾो उठा हुन जी भेण सां कराईंदुसि।
जॾहिं सजावल जी भेण खे बगवा करे ते खणी ईंदासीं पोइ हुनखे ख़बर पवंदी पराई न्याणियुनि खे पनाह ॾेई उन्हनि खे बदनाम करण जो अंजाम छा हूंदो आहे। तू तैयारी करे छॾ मुंहिंजी कुंवार, तमामु जल्द असां ॿई शादी करण वारा आहियूं। मां मरी त सघां थी पर तोसां शादी कॾहिं न कंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।